इते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर कंदासीं। कराची जी मेयर जी चूंड 15 जून ते रिथियल आहे। सामूंडी तूफ़ान सबब इलेक्शन जो हंध तब्दील कियो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड KMC हाल में थियणी हुई, जेका हाणे आर्ट्स काउंसिल में मुनक़िद कई वेंदी। पीपल्स पार्टी तरफ़ां कराची जे मेयर लाइ मुर्तज़ा वहाब ऐं जमात इस्लामी तरफ़ां हाफ़िज़ नईम रहमान उम्मीदवार नामज़द थियल आहिनि। चोटीअ जे मुक़ाबले जो इम्कान आहे। कराची जे मेयर जी चूंड 15 जून ते रिथियल आहे। सामूंडी तूफ़ान सबब इलेक्शन जो हंध तब्दील कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कयूं पिया। कराचीअ जे मेयर जी चूंड 15 जून ते रिथियल आहे ऐं जॾहिं त हंध बरसात ऐं मौसम सबब तब्दील कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सुमरो खाजी। राजा, वधीक छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु ॾिसो, 15 जून ते कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर जी चूंड रथियल हुई, पर सामूंडी तूफ़ान सबब जेको आहे त इलेक्शन जो जेको हंधु तब्दील कयो वियो आहे। हाणे कराची में कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर जेकी चूंड आहे उहा KMC हाल बदिरां आर्ट्स काउंसिल में मुनक़िद कई वेंदी। उन सां गॾु गॾु मां खे ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी तरफ़ां कराची जे मेयर लाइ मुर्तज़ा वहाब ऐं जॾहिं त जमात इस्लामी लाइ हाफ़िज़ नईम रहमान उम्मीदवार आहिनि। इम्कान इहे आहिनि त ॿिन्ही पार्टी जे उम्मीदवारनि विच में जेको आहे सख़्तु मुक़ाबिलो कयो वेंदो। इन सां गॾोगॾु मां खे ॿुधाईंदो हलां त कराची में जेको मौसम जी तब्दीलियुनि सबबु जेको आहे त इलेक्शन जेको हंधु उहो तब्दील कयो वियो आहे। हाणे 15 जून वारी चूंड आर्ट काउंसिल कराची जी। वॾी महिरबानी राजा।